अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV ऐं असांजी शोबिज़ न्यूज़। अॼु सिंध जी शोबिज़ जे हवाले सां तमामु बुरी ख़बर आहे। ईद जे ॿिए ॾींहं ते आपा शबीरा चन्ना, जंहिंखे अव्हां खैरा जे सिर जो ख़ैर हुजे नाले सां तमामु घणो सुञाणींदा आहियो, उहा हालानी तरफ़ वञे पई, हाला शहर जी तरफ़। उते हुनजो मेहरान कार जो टायर फाटियो। तेज़ रफ़्तार जी सबबु तमामु बुरो एक्सीडेंट साबित थियो, जंहिंमें आपा शबीरा चन्ना तमामु ज़्यादा हादसे जो शिकार थी आहे, तमामु घणी ज़ख़्मी थी आहे। हुन जूं 3 पासरियूं उहे फ्रैक्चर थियूं आहिनि, भॼी बि पियूं आहिनि ऐं लीवर ते बि असरु पियो आहे। बसि तव्हां भाइरनि खां, दोस्तनि खां, भेनरुनि खां दुआ जी इल्तिजा कजे थी त आपा शबीरा चन्ना जे लाइ जेतिरो थी सघे दुआ कयो। ऐं काफ़ी सारा दोस्त यूट्यूबर जेके आहिनि सोशल मीडिया ते व्यूज़ हासिल करण जे लाइ आपा शबीरा चन्ना जे हवाले सां तमामु बुरी अपडेट हलाइनि पिया त उहा फ़ौत थी चुकी आहे। अल्लाह साईं उनखे हयाती ॾिए, अल्लाह साईं उन्हनि खे जेको आहे सिहतयाबी ॾिए, तमामु जल्द सिहतयाब थी वञनि। बुरी ख़बर हलाइण सां अव्हांखे व्यूज़ मिली सघनि था, $4-5 मिली सघनि था हिकु वीडियो जे थ्रू, पर कंहिं मरीज़ जेको हादसे जो शिकार थियो आहे उन जी दिलि ते छा गुज़रंदी हूंदी, या उनजी फैमिली जे हवाले सां जॾहिं इहा ख़बर जॾहिं पहुचे थी, या आपा शबीरा चन्ना खे पूरी सिंध में ॾहे तोड़े पर ॾहे में जिथे बि सिंधी ॿाहिरि सिंधी ॿोली सां वाबस्ता आहिनि, सिंधी ॿोली खे ॼाणनि था, ॻाल्हाइनि था, ॿुधनि था, सम्झनि था, उहे सभु शबीरा चन्ना आपा सां तमामु घणी मोहबत कंदा आहिनि। तमामु फेमस अदाकार आहे। PTV जे दौर खां वठी आपा शबीरा चन्ना खे शायदि असां पैदा बि न आहियूं थिया त आपा शबीरा चन्ना हिन शोबिज़ सां वाबस्ता आहे। उन जा केतिरा ई मुद्दा हूंदा, केतिरा ई परस्तार हूंदा, पर जेके अॼु जा यूट्यूबर आहिनि, जेके $4-5 हासिल करण जी ख़ातिर पंहिंजो पाण खे जल्दी वायरल करण जे लाइ बुरी ख़बर हलाइनि था, फेक न्यूज़ हलाइनि था त आपा शबीरा चन्ना फ़ौत थी चुकी आहे। हैफ़ हुजे उन्हनि माण्हुनि खे जेके अहिड़ियूं ख़बरूं हलाइनि था। पहिरें त मुंहिंजी दिलि ई न पई करे जो मां आपा शबीरा चन्ना जे हवाले सां हीअ अपडेट बि ॾियां, पर तमामु घणो एक्साइटेड आहियां त अल्लाह साईं उनखे जल्द सिहतयाब करे। ऐं जेके बि उनजा मुद्दा आहिनि, फ़ैन आहिनि, परस्तार आहिनि, जेके उनखे चाहिनि पिया, उन्हनि जे साम्हूं वरी आपा शबीरा चन्ना उन कंडीशन में जीअं परफॉर्म्स कंदी हुई ईअं ई नज़र अचे। पर अल्लाह साईं उनखे तमामु जल्द सिहतयाब ज़रूरु कंदो, असांजी दुआ आहे। तव्हांखे बि गुज़ारिश कयूं था, अपील कयूं था त उनजे हवाले सां अव्हां जेको आहे त दुआ कयो त जल्द उहा ठीकु थी वञे। उनजी धीउ एनी चन्ना बि उन सां गॾु शामिल हुई, उहा बि तमामु घणी ज़ख़्मी थी आहे, पर उनजी तबियत हिन वक़्तु तमामु बहितर आहे। आपा शबीरा चन्ना जी तबियत थोड़ी जेको आहे ख़राबु आहे, जंहिंमें असद कुरैशी, अलीगुल मलाह, सोराब सुमरो, सिंध जा केतिरा ई जेके टैलेंटेड आहिनि, जेके लेजेंड आहिनि, उहे सभु आपा शबीरा सां हिन वक़्तु बि गॾु आहिनि। असां पहुची नथा सघूं कराची, पर हिन वक़्तु असां हुनजे लाइ तमामु घणी दुआऊं करे सघूं था। तव्हांखे बि गुज़ारिश कंदासीं, तव्हां बि दुआ कयो, पर फेक न्यूज़ न हलायो। पहिरें न्यूज़ तॾहिं हलायो जॾहिं तव्हांखे कंफर्म हुजे। बुरी ख़बर हलाइण सां तव्हांखे वधि में वधि $4 या $5 मिली सघनि था, पर गुनाह आहे सख़्तु कूड़ी ख़बर हलाइण, तमामु घणो जेको आहे त हराम जा पैसा खाइण। तव्हां जेकॾहिं चओ पिया त असां हराम जा पैसा खायूं त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां हलाए सघो था बुरी ख़बर। बाक़ी तव्हांजो ज़मीर तव्हांखे मलामत जेकॾहिं नथो करे त पोइ तव्हां वॾे दिलि सां हलायो। बहरहाल तव्हां गुज़ारिश कंदासीं त बुरी ख़बर न हलायो, जेतिरो थी सघे असांजी वीडियो खे शेयर कयो। सुठी ख़बर हलाइण सां, सुठी ख़बर खे शेयर करण सां तमामु जेके दोस्त आहिनि, जेके शबीरा चन्ना आपा जा तमामु घणा मुद्दा आहिनि, सिंधी भाइर आहिनि, उन्हनि जी तमामु घणी हौसला अफ़ज़ाई थींदी, उन्हनि खे बुलंद थींदो हौसलो त आपा शबीरा चन्ना हिकु ॾींहुं इंशाअल्लाह सिहतयाब थी वरी स्क्रीन ते ईंदी, साॻे तकरार ड्रामे में अव्हां जे साम्हूं वरी तमामु खैरान जे सिर जहिड़ो किरदारु कंदी। इंशाअल्लाह खैरान जे सिर जो ख़ैरु हुजे। चारे पेर तारे ख़ैर। असांजी HD TV खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, वीडियो पसंदि हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां जो बैलेंस घटि कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। जेकॾहिं जेके दोस्त बुरी ख़बर हलाइनि पिया, उन्हनि खे इहा वीडियो तमामु घणी बुरी लॻी हूंदी, छो त सच हमेशह कड़वो हूंदो आहे, ज़हर हूंदो आहे, उन्हनि खे हीअ वीडियो ज़हर वांगुरु लॻी हूंदी। मां उन्हनि खां माज़रत बि करां थो, पर वरी बि उन्हनि खे गुज़ारिश कयां थो त तव्हां महिरबानी करे जेको आहे त ग़लति ख़बर न हलायो। थैंक्स फॉर वॉचिंग असांजी HD TV।